ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी तालुके में कोरोना जी वैक्सीन न कराईंदड़नि खिलाफ़ इंतज़ामिया हरकत में अची वई। जी नाज़रीन, रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब सिंधड़ी तालुके में कोरोना जी वैक्सीन न कराईंदड़नि खिलाफ़ इंतज़ामिया हरकत में अची वई। एडीसी 1 मोहम्मद हसन खासकेली, असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी आसिफ अली खासकेली ऐं मुख्तियारकार सिंधड़ी सज्जाद सदाकत शर अॻुवाणी करे कोरोना वैक्सीन जी कैंप क़ाइमु कंदे 1000 खां मथे माण्हुनि खे वैक्सीन कराई।